शिकारपुर खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त रुस्तम सां तालुक़ रखंदड़ पीपल्स पार्टी सिंध जे अॻुवान कामरान खान मार नवंदरो हाउस पहुची पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ख़ुसूसी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मौजूदा सियासी समाजी मसइलनि ख़ुसूसन लखी खानपुर ते मुश्तमिल सूबाई तक जे मसइलनि ते ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल थी। जॾहिं त कामरान खान मार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के मार हाउस रुस्तम अचण जी पिण दावत ॾिनी, जंहिं ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कामरान खान मार जे ॾिनल दावत के क़बूल कंदे चयो त जल्द रुस्तम अची अवां जी दावत में शिरकत कबी। हक जो नारो हणी बिलावल आयो आ, नाना जो नालो तो वरी चमकायो आ, नाना जो नालो तो वरी चमकायो आ, वरी चमकायो आ। इंदो वरी बिलावल इए ई चवन पिया, नंढा वॾा सब तोल दुआऊं घुरन पिया। बेनज़ीर जालाल अल्लाह बादशाह कंदुई